दोस्तों मदीने जे मीर इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जमण जो महीनो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत हिन महीने में थी। मदीने जे मीर इमामुल अंबिया सरताजुल अंबिया खतीबुल अंबिया रईसुल अंबिया आमिना जे लाल इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत बा सआदता। मुझे साईं जो जमण भी मुबारक आ, मुझे साईं जो अचण भी मुबारक आ, मुझे साईं जो खाइण भी मुबारक आ, मुझे साईं जो पीअण भी मुबारक आ, मुझे साईं जी सजी जिंदगी मुबारक आ, पर मुझे साईं जी निंड भी जो मुबारक आ। तू असा जवासे ते खिलासत जने गुस्ल करायो तने असा की गिलासत दूर थी पुलिस जरा थियासे। पर मुझे साईं जी विलादत पाकाई वारी आ। न गुस्ल कराने की जरूरत, न नाड़े वढण की जरूरत, न सुरमे पारण की जरूरत। खुशबूदार नबी जावा त मक्के जे घर घर में खुशबू हवे। पाक नबी आ जंहिंजे जमण सां खुदा जो कसम एडो इनकलाब आयो जो मक्के जो शहर सॼो नूर सां चमकी उथियो। ऐं अम्मा आमना फरमाती मुंहिंजो कमरो नूर सां भरजी वियो, सॼो मक्को नूर सां चमके पियो। अयां जो नज़र कयां शाम मुल्क जो मारियो भी मां आमना मक्के मां पई ॾिसां। तोर मुंडे ते तवज्जो मुला चंदा दिया नूर 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 एडो जोर न कर। नूर वाला आया है, नूर वाला आया है। एकड़ा दा चल बशर बशर बिया दा चल नूर नूर। अफसोसी हुआ तो हुजूर जी ज़ाते गिरामी ते इत्तेफाक न थी सकियो आ। एकड़ा दा चल दा नबी नूर नूर बशर जो हेड़ो अरे जे बशर ना है त वो विलादत साजी बशर ना है त अबो साजो अमर साजी डोटरा साजा घरवारियों हने न्याणियों हने सौरा हने न्याणा हने चाचा हने हुजूर के वनी वडो खानदान। अंग्रेज हरामी वनी चंड ते पोतो आ। हिन पांजे नबी के अया न सुञातो। हुन कवाली के दावत में जेको गिफ वहे थी पान तो खाए ओ चातो जे नबी नबी या नबी न अल्लाह जाने कौन बशर है। अरे चातो ए भी ट्रप कुड कुड ॾाढियूं वॾियूं मोहब्बत त वरी एडी थने जो हाने फेसबुक ते हमरा माके ॾेखारियो ते हमरा पांजी दाढ़ीअ खे साउर तो करे छॾियो। एडा आशिक दा सदाए। अरे उलमा देवबंद जमीयत उलमा इस्लाम जो अकीदो आ तो खुदा जी ज़ात जो कसम मोहम्मद जो नूर असा जो नबी आला नूर आ। नूरन में आला नूर आ, बशर में आला बशर। एड़े सोने नबी जी विलादत मीलाद प्रप दई करे न मल्हाइबो आ, कुंड दई करे न मल्हाइबो आ। हाने त वरी दुख जी ॻाल्हि ई आहे त मायूं भी गॾु अथनि। अगे मोहरम वारनि खे जेके सीने ते धकलंदा दबड़ा मायूं करो खणी लॻो हाणे हे भी गॾु दुख जी ॻाल्हि। औरतूं मोहम्मद जो मीलाद ईअं न मल्हाइबो आहे। ट्रप ऐं कुंड ॾियण न, मोहम्मद जो मीलाद मल्हायो, मोहम्मद जो अखलाक बयान कयो, माण्हुनि जे दिल में मोहम्मद जी दिल में मोहब्बत भरियो, माण्हुनि खे मदीने जे मीर जो हुस्न ॿुधायो, जमाल ॿुधायो, कमाल ॿुधायो। असांजो नबी हुस्न में आला, जमाल में आला, कमाल में आला, अखलाक में आला, रहमत में आला। ये मीलाद मोहम्मद जो मल्हायो जीअं मौलाना मोहम्मद सिद्दीक मुग़ेरी मल्हायो। और सबा का जो सुभान अल्लाह सवाब दी ए रबीउल अव्वल जो महीनो ट्रप ट्रपाना हिया वठ वठा हाने त लाड़काने में मालडो त चंगा भला डालियूं हेडियूं दुन ते पटका वंडा पर इए कान चने मां ये वर इश्क वेडो तने हाने मां रानीपुर में बारी दारी के निकतो में हमरा वडो जुबो पकड़ो वडो ए जुबो वरी सही 3-4 वडियूं मुंडियूं वडो यो पांजो झंडो हुयो यो साओ ए वने पो मावरी ॾिठो मां अरबल वांगुरु वरी मतो रुमाल वरी कारी वेड़े माल ड्राइवर जो गाड़ी जे माली बरसा भी चो अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू कई हाल या हबीबी ए तय्यब कई हाल
जी साईं साईं खुश है मजो अन दियो बंदी ओठी दो सांगो ये ना अला मजो बस ना मुझे नहीं रे खबर मजो अन दियो बंदी जे बड़ा ला केड़ी भला है मजो काने बंदी रबी होता हालत इसके रसूल जी यहां तकाजा ना है इसके रसूल कहने के बोआ तो तहां तुम बनो कुंडनो खिलन खदड़ा भी इसके रसूल ने कहने के बोआ खुदा जी ज़ात जो कसम जे मोहम्मद मुस्तफा जो इश्क तई ना वो हिक व्या जाए दे विहारे मां के बुधाए त रब्बिल अव्वल जो महीनो पैगाम केड़ो तो दे रब्बिल अव्वल में ओहो सोहणो जाओ चाहे अम्मा जी अदब सिखारियो अब्बे जी इज्जत सिखारी न्याणे जो हया सिखारियो रब्बिल अव्वल जो महीनो ओहो सबक तो दे जो कारे ए काहे जो फर्क मिटायो अमीर ए गरीब जो फर्क मिटायो खुदा जो कसम रब्बिल अव्वल जो महीनो ओहो सबक तो दे जो न्याणियों पूर्ण जड़ियों ना है न्याणियों के दलड़ दे चुमी जण जड़ियों है नबी से फरमायो जे तमा पहरा पहरा न्याणी जमी खैरुल बकर फल्लो बेटा हुजूर फरमायो बीबी जावस खुश तो बिनी जी तरबियत कई भले घराने में शादी कराई मदीने जे मीर फरमायो मां मोहम्मद सा कद जन्नत में ही होंगे रब्बिल अव्वल जे महीनो नबा नहीं अच्छा बता ये इसका